तेरी घर में घिरण जो इरादो अरे घर में घिरण जो इरादो कयो थई तो सही हालत कई आ जीन घर में घिरिया तो क्यों फट मारे छड़िया बचा न तू हुनजे मौत जी ख़बर असांखे ॾिनी न वरी तो हुनजे खपनि त हुनजो असांखे ॿुधायो न वरी तू असांखे हुनजो आख़िरी दीदार बि करणु ॾिनो एडी कवड़ दा जेकर पानी में जहर मेलो ध्यान तब मां पी वना तू छा तो समझी मेरा भा मुंहिंजे अंदर में या पाह कांती परे अस्सलाम वालेकुम सदर अचो थोरो मुंहिंजो कमु तयार अरे तो कंहिं इजाज़त या मुंहिंजो गलो टपियो थे लकड़ी मान वती पी ॻाल्हाइणु वाता अले पका तुझा कम जेको ॿाहिरि अची मिलाए थो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंजाबेरी जी ज़बरदस्त अपडेट सां गॾु हाज़िर थी चुको आहियां दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾसी नालो त रूंडे जी चाल दोस्तों। रूंडो हिकु बहितरीनु चाल खेॾी रहियो आहे जेको आहे त सिकू वारनि सां दोस्तों। जॾहिं त सिकू जेको आहे त पंहिंजे वलूअ जो जेको आहे त मङणी करे आयो आहे, पर हुनखे रूंडे जेको आहे त निकाह करणु कोन ॾिनो आहे। ऐं रूंडो माना एतिरो शातिर शख़्स आहे दोस्तों जो पंहिंजे पुट जेको आहे त गुलशेर जो जेको आहे त निकाह ई करे छॾियो आहे। मङणी ठीकु, पर जेको आहे निकाह ई करे छॾियो आहे। पर हुननि खे जेको आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे त मङणीअ जी इजाज़त सिर्फ़ु मिली आहे। इहो इन जे करे जीअं त मां जेको आहे त हुननि खां संग वठी वञा, निकाह थी वञे त मां हुननि खां संग वठी वेंदुसि। पर हुननि जी जेको मङणी थियल आहे दोस्तों, त हू जेको हाणे वलूअ खे जेको आहे त माराइण जी कोशिशि कंदो ऐं पंहिंजे गुलशेर खे चई करे ऐं पंहिंजे ॿिन्ही पुटनि खे जेको आहे त गुलशेर ऐं दिलशेर खे चई करे ऐं वलूअ खे हाणे माराइण जी कोशिशि कंदो रूंडो, ताकी जीअं त मुंहिंजो संग बची वञे ऐं मां हुननि खां संग बि वठी वञा। ऐं रूंडे जी शातिर दिमाग़ खे सलाम आहे, छो त जाबिर ऐं सिकू वारनि खे बि हुन पाण में विढ़ाए छॾियो आहे ऐं पंहिंजो जेको आहे त संग बि वठी वियो ऐं हू हुननि खे संग कोन ॾींदो दोस्तों। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त चाकर ख़ान जेको आहे त हसीना बेगम खे ॿुधायो आहे त रावल ख़ान जेको आहे त हिन दुनिया में न आहे रहियो। इन जे करे जेको आहे त मां इहो फ़ैसिलो कयो आहे त मां जेको आहे त सांवल जी भेण सां जेको आहे त शादी कंदुसि ऐं हू ज़रूरु जेको आहे त सांवल जी भेण सां शादी कंदो। ऐं नेक्स्ट एपिसोड में जेको आहे त हू सांवल ॾे न्यापो मोकिलींदो दोस्तों। त जेको आहे त सांवल जेको आहे त पंहिंजी पूरी तयारी जेको आहे करे छॾे ऐं मां हुन वटि अची करे सादगी सां निकाह कंदुसि। हसीना बेगम हुनखे झलियो त रावल जेको आहे त हुन छोकिरीअ खे पसंदि कंदो, इन जे करे उहा छोकिरी जेको आहे त तूं न वठि त बहितरु आहे। पर जेको आहे त चाकर ख़ान चयो त इन जे करे ई जेको आहे त मां वठां थो छोकिरी, त हू मुंहिंजे भाउ रावल जी पसंदि ई आहे, ॿिए कंहिं वटि बि न वञे। उमेदु आहे त हीअ दोस्तों वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कई न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।